भिक्षा मुख्तियारकार हालापारा पब्लिक स्कूल सामूं क़ाइम थियल अलमदीना कॉलोनी जे रहवासियुनि खे घर ख़ाली कराइण जा नोटिस मिलण ख़िलाफ़ रहवासियुनि जो शफ़ी मोहम्मद लाखो, गुल मोहम्मद लंजवाणी, हाफ़िज़ तालिब हुसैन जलबाणी ऐं ॿियनि जी अॻवाणी में चौधरी रोड ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुज़ाहिरो कंदड़ अॻवाणनि जो चवणु आहे त भिक्षा सिटी सर्वे न आहे, जंहिं करे कंहिं वटि बि प्लाटनि ऐं जाइनि जा खाता न आहिनि, जॾहिं त असां सरकारी प्लाटनि ते कब्ज़ा न आहिनि कया पर पैसनि एवज़ ख़रीद कया आहिनि। उन जी लिखत असां वटि मौजूदु आहे, जिते मुख्तियारकार नोटिस में सिर्फ़ 2 ॾींहनि जी मोहलत ॾेई ग्रिड स्टेशन जी मंज़ूरी ॼाणाए सर्वे नंबर 386 जे रहवासियुनि जा 50 माण्हू जा नाला ॾिना आहिनि। सरकार असां ग़रीबनि खे घर ॾियण बदिरां हिन महांगाई जे दौर में घर ठाहिणु चाहे थी, जेका वॾी नाइंसाफ़ी आहे। असां कंहिं बि सूरत में घर ख़ाली न कंदासीं। जेकॾहिं ज़बरदस्ती घर ठाहिण जी कोशिशि कई वई त बचड़नि समेत पाण सारे मारींदासीं। हुननि वफ़ाक़ी सरकार, सिंध सरकार, वफ़ाक़ी मुहतसिब आला, वज़ीर आला सिंध समेत तमामु लाॻापियल इदारनि खां मुतालबो कयो आहे त ग़रीब मिसकिन माण्हुनि खे जारी कयल नोटिस वापसि वठी ग़रीबनि खे बेघर थियण खां बचाए वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।